अॼु असांजे महिमाननि में असांजा सिंधी दानिश्वर जेके वेठल आहिनि, पहिरीं असांजा शेर महराणी साहब, डॉक्टर शेर महराणी, ऐं जेके राइटर बि आहिनि, दानिश्वर बि आहिनि, ऐं कहाणीकार बि आहिनि, शाइर बि आहिनि। उनखां पोइ मुनवर महेसर साहब जिन वेठा आहिनि, जिन खे आउं सुञा थी त हिते सभु वेठल माण्हू उन्हनि खां वाक़ुफ़ु हूंदा। ऐं हीअ जेको मेले जो जेको समा आहे उनखे सजाई मुनवर महेसर साहब जिन आहे। उन खां पोइ असांजा दानिश्वर, असांजा राइटर ऐं असांजा मुहक़िक़ मदद अली सिद्दी साहब जिन वेठा आहिनि। ऐं पोइ असांजा जूनियर जानड़ चंद, फ़क़ीर जानड़ चंद जिन जा सूफ़ी शाइर उन्हनि जो फोटो आहे, उहे वेठा आहिनि। नौजवान असांजो जेको आहे सो महिमान आहे हिते। जीअं त अदम बर्दाश्त ऐं उन जा जेके असरात आहिनि असांजे मुआशिरे ते, उन्हनि खे ॼाणण जी कोशिशि पिया कयूं ऐं असां उन्हनि सभिनी शयुनि खे कीअं ख़तमु करे अॼु जेको असां हीउ सूफ़ी मेलो मल्हायो आहे, या सुभाणे जेको उनजो ॾींहुं मल्हायो पियो वञे, सूफ़ी मेलो जेको मुनाक़िद कयो वियो आहे, त असां आख़िर इहे सूफ़ी मेला छो पिया कयूं, इन जा असां कहिड़ा असर चाहियूं था ऐं इन्हनि जा इम्पैक्ट जेके आहिनि से मुआशिरे ते कहिड़ा थींदा, इहो सूफ़ीज़म छा आहे। त इन खां पहिरीं आउं ॼाणणु चाहींदसि त असां अदम बर्दाश्त खे सम्झण जे लाइ पहिरीं चाहींदासीं त बर्दाश्त छा आहे। ऐं असांजे महिमान शेर महराणी साहब जिन खां पुछंदसि त महराणी साहब, तव्हां असांखे ॿुधायो त अदम बर्दाश्त जे करे असीं हुनखे सम्झणु चाहियूं त पहिरीं असांखे बर्दाश्त खे सम्झणो पवंदो त बर्दाश्त छा आहे ऐं उहा किथे ख़तमु थी वई आहे, जिथां खां जेको आहे सो अदम बर्दाश्त निकिरे पई। सभिनी खां पहिरियां त आउं साईं मुनवर अली महेसर साहब जिन खे वाधायूं थो ॾियां, जिन हैदराबाद जे हिननि सर्द हवाउनि में सूफ़ी मेलो सजायो आहे। यकीनन हू हिकिड़ी वॾी एप्रीसिएशन जा मुस्तहिक़ आहे। न संदन समूरी टीम, साम्हूं साईं शेर मोहम्मद महर साहब वेठो आहे, हबीबुल्ला मेमण साहब वेठो आहे, साईं ख़ैर मोहम्मद कोलाची ऐं ॿिया तमामु वॾा सूफ़ी गमकुसार साईं जा इलाही पांधीअड़ा ऐं उन दरगाह सां मनसूब इलाही माण्हू वेठा आहिनि। लतीफ़ साईं चयो त हू चवनी तूं मचो वातां वराए। साईं न्याज़ साहब वेठो आहे। हू चवनी तूं मचो वातां वराए, अग अगराई जो करे खता सो खाए, पांध में पाए वियो कीने वारो कीन की। लतीफ़ साईं जे इन बैत में दर्स आहे बर्दाश्त करण जो। त हू चवनि तोखे नाहे चवणो, बल्कि तसव्वुफ़ में हिकिड़ी हिकायत आहे, ऐं मुख़्तसिर लफ़्ज़नि में बर्दाश्त जे हवाले सां उहा हिकायत तव्हांजे साम्हूं बयानु कंदुसि। त कंहिं पुछो पंहिंजे मुर्शिद खां त बर्दाश्त छा आहे, त हुनजे मुर्शिद हुनखे हिकिड़ो मिसाल हुनजे साम्हूं रखियो ऐं उते को नंढड़ो ॿकर बीठो हुयो, हुनखे हकलियईं या धक हयईं त उन दाह कई मैं, ऐं उनखां पोइ उन ॿकर खे सीर ॾिनी वई, गोश्त पचाए खाधो वियो, खल सुकाई वई, खल मां तंदूं ठाहियूं वियूं, तंदुनि खे तंबूरे में मढ़ियो वियो, ऐं उनखां पोइ जॾहिं हुनखे धक लॻो त हुन जवाबु ॾिनो तूं। त मैं तां दस्त बरदार थी तूं ताईं पहुचण जो नालो आहे बर्दाश्त, ऐं मैं खे छॾिणो आहे। सूफ़ी मैं खे क़बूल नथो करे, अना खे पाण सां गॾु नथो खणे। लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत आहे त नकी खणनि पाण सी, नकी साणनि पाण। हू पाण सां त पाण कुझु नथा खणनि, पर हुन पंहिंजी सेल्फ बि हुननि सां गॾु कान्हे का, नक सणनि पाण। अहिड़ा जिन उहो ॼाण आऊं न जीअंदी उनरी। त उहो फ़र्द जेको पंहिंजी ज़ात तां दस्तबरदार थी वञे, पंहिंजे हुजण तां उहो हथु खणी वञे, इहा लेवल आहे बर्दाश्त जी। त माण्हू में बर्दाश्त केतिरी हुजणु खपे, कंहिं हद ताईं हुनखे बर्दाश्त। ऐं तसव्वुफ़ में हिकिड़ो ॿियो बि मशहूरु मिसाल आहे त हू जेकॾहिं तोखे चमाट था हणनि त तूं ॿियो गल उन्हनि खे कढी ॾे, ऐं यकीनन हू शर्मसार थी उन ॻाल्हि तां दस्तबरदार थींदा। ऐं सूफ़ी हज़रत अब्दुल करीम शाह बुलड़ी वारे सां मनसूब आहे ॿी हिकायत, उन में बि तमामु बहितरीनु हिकिड़ो मिसाल आहे त हिकिड़ा चोर अचनि था, उहे हुनजो पाणी लोढ़े था छॾनि, उहो चुप आहे, बर्दाश्त थो करे।
उनखां पोइ हुन जा ॾांद खोले था छॾनि, उहो चुप आहे, बर्दाश्त थो करे, ऐं आख़िर में हू उन्हनि सां विढ़नि था, उन ते बि हू चुप आहे। त हू हैरान थी उन खां पुछनि था त असां तुंहिंजो पाणी लोड़ियो, तूं चुप हुएं, असां तुंहिंजा ॾांद खोले छॾिया, तूं चुप हुएं, असां तोसां विढ़ियासीं तॾहिं बि तूं चुप हुएं, हिन जो माजरा छा आहे? त हुन जवाबु ॾिनो मुस्कुराए करे, मूं पाणी पे ॾिनो सिर्फ़ु पंहिंजे फ़सुल खे, तव्हां पाणी झंग ॾांहुं लोड़े छॾियो। मूं महसूसु कयो त झंग जा जेके ॿूटा आहिनि उन्हनि खे पाणी जी ज़रूरत आहे, ऐं आउं ग़लति हुयुसि, आउं रुॻो मक़सद लाइ पाणी पियो ॾियां, तव्हां ठीकु कयो। ऐं ॾांदनि खां मूं कमु पे वरितो, थकिजी पिया, तव्हांखे अहसासु थियो त उन्हनि खे खोले हुननि जो हो घड़ी खनि साहु पटनि, ऐं मूंखे अहसासु थियो त आउं ग़लति हुयुसि। ऐं जॾहिं उनखां पोइ जॾहिं तव्हां विढ़िया त मूं सम्झो तॾहिं बि तव्हां ठीकु कयो, मूं जेके हेतिरा जुर्म कया आहिनि उन्हनि जी का त सज़ा हुजणु खपे। त सूफ़ी जी लेवल इहा आहे, सूफ़ी इन सितह ते पंहिंजे पाण में बर्दाश्त पैदा करे थो, ऐं इहा ई लेवल आहे जीअं बल्कि उर्दू जो हिकिड़ो शेर आहे त इश्क में मर्ज़ियां नहीं चलती, जिस तरह यार कहे बिस्मिल्लाह। पंहिंजी ज़ात तां दस्तबरदार थियण जो नालो आहे तसवुफ़, पंहिंजी ज़ात जे जेको हुजण जो जेको दलील आहे उनखे तर्क करण जो नालो आहे तसवुफ़, ऐं बर्दाश्त उहा आहे जेका पंहिंजे अंदर में पैदा कई। ऐं लतीफ़ साईं चयो सूफ़ी आहे केरु, इहा एतिरी बर्दाश्त कंहिं में हूंदी? लतीफ़ साईं चयो त सूफ़ी ला कूफ़ी कोन भांइस केरु, मंझाई मंझि विढ़े पधर नाहिस पेर, जिनी साणस वेर थिए तिनी जो वाहिरू। जेके हुन जा दुश्मन हे उन्हनि जो मददगार आहे। ऐं इहा रम्ज़ आहे तसवुफ़ जी, जंहिं रम्ज़ जो असां हिते हिकिड़ो जलवो पसी रहिया आहियूं। ऐं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आउं ॾींदुसि त हीउ जेको गेड़ू मुफ़लर आहे, इहो माउ जे शिकम जी निशानी आहे। ॿार जॾहिं माउ जे पेट में हूंदो आहे त हू का बि शइ घुरंदो न आहे, हुनखे उञ लॻंदी आहे, हुनजी तलब पूरी थी वेंदी आहे, हुनखे बुख लॻंदी आहे, हुनजी तलब पूरी थी वेंदी आहे, ऐं रंग जेको हुनखे नज़र ईंदो आहे उहो ही गेड़ू रंग आहे। सूफ़ी ही गेड़ू रंग पाए करे पंहिंजे पाण खे तक़दुस ऐं मुक़दस उन मक़ाम ते सम्झे थो जेको माउ जो शिकम आहे, ऐं जन्नत जो तसवुर बि माउ जे शिकम मां वरितल आहे। इहा तसवुफ़ आहे, इहो ई रंग आहे जंहिं रंग जा जलवा असां तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि। महिरबानी। हाणे मुंहिंजो सुवालु आहे मुनवर महेसर साहिबु जिन खां। मुनवर साहिबु, तव्हां ही हर साल हिकिड़ो सूफ़ी मेलो मुनक़िद कयो था, ऐं तव्हां पाण बि सूफ़ी मंश जे तौर ते जेको आहे तमामु घणा सुञाता वञो था, त असांखे इन ॻाल्हि जो थोरो असांखे डिफाइन कयो त छा ही सूफ़ी मेला असांजे सोसाइटी में जेका अणसहब पैदा थी आहे उन खे वाक़ई दूरि करे सघनि था, या अञा ई असांखे वरी ॿिए पासे वञिणो पवंदो, या ॿी का प्लैनिंग करणी पवंदी त असां इन अणसहब खे ख़तमु करे असां वननेस जी तरफ़ वञूं? पहिरियों त मैडम थोरो मां साईं जी ॻाल्हि, साईं ॾाढियूं सुहिणियूं ॻाल्हियूं कयूं, मूंखे ॾाढियूं वणियूं पई, जेका दिलि पई चए त उन्हनि ते बि रक़्स कयां, जेका साईं जी जेके सुहिणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं। थोरो अॻिते हिनखे क़ुर पाक जे हवाले सां खणंदुसि। हिन बर्दाश्त खे त बर्दाश्त छा आहे, हुनजे लाइ क़ुर छा थो चए? क़ुर चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़िस्सरा वदरा वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। क़ुर उन्हनि माण्हुनि ॾे इशारो थो करे जेके बर्दाश्त था कनि। चए थो उहे माण्हू अल्लज़ीन युनफ़िक़ून फ़िस्सरा वदरा, उहे माण्हू आहिनि जंहिं वटि कुझु हूंदो आहे या न हूंदो आहे, पर ॿिए जी मदद जे लाइ अॻिते हूंदा आहिनि, ॿिए जी मदद जे लाइ अलाह जे राह ख़र्चु कंदा आहिनि। वल काज़िमीनल गैज़, ऐं उहे पंहिंजे गुस्से ते क़ाबू पाईंदा आहिनि। जॾहिं हुननि जे लाइ जॾहिं हुनखे कुझु ग़लति चयो वेंदो आहे त हुन ते क़ाबू पाए वेंदा आहिनि। जेका सो वल आफ़ीन अनिन नास, ऐं उहे माण्हू आहिनि जेके ॿियनि जा ख़ताऊं ॿियनि जा क़सूर माफ़ु करे छॾींदा आहिनि। इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, पोइ अलाह अहिड़े ई इंसान सां प्यारु कंदो आहे। दरअसल बर्दाश्त जेका आहे उहा आहे इहा शइ, ऐं जेकॾहिं अलाह कंहिं माण्हूअ सां प्यारु करे थो पियो त तमामु सस्तो सौदो आहे त असां गुस्से ते क़ाबू कयूं, असां पंहिंजे कावड़ ते क़ाबू कयूं, असां ॿियनि खे पंहिंजो ख़ताऊं माफ़ु करे छॾियूं। हिकिड़ी ॿी हदीस ॿुधाए थोरो मां अॻिते हलंदुमि मैडम। त हिकु दफ़ो हुज़ूर पाक जन कंहिंखे चयो, उनखां अर्ज़ु कयो वियो त तव्हां असांजे लाइ हीअ दुआ कयो। मालिकनि फरमायो त हीअ दुआ तव्हां फलाणे असाबी खे कयो। असां बि दुआ कई ऐं उहा क़बूल पइजी वई। उन असाबी वटि माण्हू आहे, चई तव्हां वटि अहिड़ी कहिड़ी शइ आहे जो तव्हांजी दुआऊं क़बूल थियूं कनि? हुन चयो यार मूं वटि ॿियो त कुझु कोन्हे, मां तव्हां जहिड़ो ई माण्हू आहे, पर मां हिकिड़ो कमु ज़रूरु कंदो आहियां, जॾहिं मां राति जो सुम्हंदो आहियां त जेतिरा बि माण्हू मूंसां ज़्यादती कंदा आहिनि उनखे मां माफ़ु करे सघंदो आहियां। तो लिहाज़ा जेका आहे न इहा बर्दाश्त आहे। इहा हाणे अदम बर्दाश्त लाज़मी आहे। जॾहिं मुआशिरो असांजो वधणु शुरू थियो, हेट्रोजिनियस शुरू थियो, मज़हबी को टाइम हूंदो हो, उॾेरे लाल ते मस्जिद ऐं मंदर गॾो गॾु हूंदा हुया ऐं माण्हू ईंदा हुआ वेंदा हुआ। उनखां पोइ
कुझु मुल्कनि जा नाला खणा थो, कुझु मुल्कनि जा नाला नथो खणा। अमेरिका हिकिड़ी सपोर्ट करणु शुरू कई मख़सूस हिकिड़े तबिके खे, असांजे ई माण्हुनि खे, असांजे ई मुल्क जे माण्हुनि खे, ऐं उन खां पोइ अदम बर्दाश्त जो सिलसिलो हलंदो रहियो। हता की शयूं हिते वञी पहुतियूं जो हिकिड़ो माण्हू ॿिए खां ख़्वाहिश पियो थिए ॾिसी करे त किथे हीउ मूंखे त न मारे विझंदो, जेका सो अदम बर्दाश्त इहा हले। पर अलाह जो शुक्र आहे उन सिचुएशन में बि सिंध, छाकाणि जो उहा धरती आहे जंहिंमें लतीफ़ साईं जन वसनि था, जंहिंमें लाल कलंदर शहबाज़ साईं वसनि था, जंहिंमें सचल साईं वसनि था पिया, सामी वसनि था पिया, उन्हनि माण्हुनि में वरी बि अलाह जो शुक्र आहे त इहा बर्दाश्त आहे त तव्हां जिते बि ॾिसंदो। हाणे अॼुकल्ह असांजे मुल्क में जेकॾहिं तव्हांखे वरी बि को बर्दाश्त मिलंदी त उहा तव्हांजे हिन खिते में मिलंदी जंहिंमें असां वेठा आहियूं। असां इन जो हिकिड़ो मां तव्हांखे अर्ज़ु ॿुधायां त जॾहिं असां पहिरियों सूफ़ी मेलो कयोसीं त सॼे मुल्क में हिकिड़ी मज़हबी तंज़ीम जो धरणो हुयो, ऐं उन ॾींहुं हैदराबाद शहर में एतिरी खिलक हुई, एतिरा ई माण्हू हुया। ऐं जॾहिं मीडिया ते ॾिसूं पिया त माण्हू चवनि पिया यार सिंधी माण्हू जो मिज़ाज जेका लॻे थो त तशद पसंदि न आहे, जेका असां उन मिज़ाज खे खणी हलणु था चाहियूं। असां चाहियूं था त सिंध जो माण्हू, हिन धरतीअ जो माण्हू, हिन मुल्क जो माण्हू, हिन पूरे मुल्क में पाकिस्तान में अमन थिए, ऐं उन अमन जो पायोनियर जेका आहे उहा असांजी धरती हुजे, जेका इहो ई सबबु आहे जो असां सूफ़ी मेला करायूं था। मैडम मदद साहब, जीअं त असांखे ख़बर आहे त असां पार्टीशन खां पहिरीं जेको सिंधी समाज हो उहो ॾाढो हिकिड़ो अमन पसंदि ऐं सहब वारो समाज हो। पर हींअर असांखे बि लॻे पियो त जीअं मैसर साहिब जिन फरमायो त ॿियनि सूबनि खां बनिस्बत असांजो समाज बहितर आहे, सिंधी जेके असां वधीक सहब वारा माण्हू आहियूं। पर उन जे बावजूदि मूंखे लॻे थो त असांखे किथे न किथे पंहिंजो पाण खे चेक करणु खपे। असां सूफ़ी सॾायूं त था, पर असांजे समाज में उहा सहब नज़र कोन थी अचे। ऐं थी सघे थो ग़लति हुजां। पार्टीशन खां पहिरीं जेको समाज हो, हाणे तव्हांखे उन जी निस्बत तव्हांखे ॾिसंदो त असां वटि पंहिंजे खाने भूरो भीलो उनखे क़बर मां कढी उनखे जेको आहे सोचलायो वियो, या असां वटि जेके आहिनि से मंदरनि ते हमला थिया आहिनि, ऐं इन क़िस्म सां काफ़ी अहिड़ियूं शयूं थियनि थियूं जिन सां असीं महसूसु कयूं था। त ईअं नथो लॻे तव्हांखे असांजो जेको उहो सहब वारो समाज आहे उहो किथे हाईजेक थी वियो आहे ऐं सूफ़ीज़म बि उनखे अञा बचाए कोन सघियो आहे? महिरबानी तव्हांजी। असल में मुनवर साहब सिंधी जेका ॻाल्हि कई, तव्हां बि इहा ॻाल्हि कई। हाणे ॻाल्हि आहे त जॾहिं पाण तसवुफ़ ऐं इन्हनि शयुनि जूं ॻाल्हियूं था करियूं त असांखे तारीख़ में थोरी जाती पाइणी पवंदी। छाकाणि सिंध पंहिंजे मख़सूस जाग्राफ़ी हालतुनि जे करे हमेशह हमलियावरनि जे शिकार रही आहे, ऐं पोइ हमलियावरनि पंहिंजे ज़ुल्मनि खे हिकु मक़सदु ॾियण लाइ मज़हबी आड़ वरिती आहे। ऐं उन मज़हबी आड़ जॾहिं वरिती, तव्हां ॾिसंदो त सिंध जे ते थींदड़ उहो दौरु जेको आहे ॾाढा ख़ौफ़नाक रहिया आहिनि। ऐं उन ई दौर में सिंध जे बुज़ुर्गनि पंहिंजे शाइरीअ ज़रिए उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कयो। ऐं अवां ॾिसंदो त न फ़क़ति हिते पर पंजाब में बुले शाह, इहे सभु जेके शाइर हुआ उन्हनि मज़हबी इस्तबदाद जे ख़िलाफ़ु ऐं मज़हबी जेको जारियत हुई, बालादस्ती हुई, मज़हब जे नाले में कूड़ हो, उन जे नाले में हुननि आवाज़ु बुलंद कयो। सिंध छाकाणि त 5000 सालनि खां वठी अवां मोहन जे दड़े में ॾिसंदो तव्हांखे हर शइ मिली आहे, पर अव्हांखे हथियार कोन मिलियो आहे। इहा ई अव्हांजी असांजे सिंध जी तहज़ीब जी हिकिड़ी आला हिकिड़ो मिसाल आहे त असां सिंधी माण्हू कॾहिं हमलियावर कोन रहिया आहियूं। असां ते हज़ारे हमला थिया आहिनि, 1000 सालनि खां वठी हमला थिया आहिनि अरगूननि ताईं। ऐं तव्हां 47 खां अॻु जी ॻाल्हि कई त हीउ हिकिड़ो ख़ुशहाल देश हो, एतिरो हो जो कराचीअ खे पेरिस सॾींदा हुआ, साफ़ु सुथिरो शहर हो। पर जॾहिं पार्टीशन थियो त हिकिड़ो ख़ौफ़नाक लॾ पलाण थी, ऐं लॾ पलाण खां पोइ वरी इहो मज़हबी नारे जे आड़ में सिंध जे माण्हुनि जा हक़ ग़ज़ब कया विया। ऐं इहो सिलसिलो जॾहिं शुरू थियो त इन हूंदे बि सिंधी माण्हुनि पंहिंजो उहो जेको वड़ न विञायो, ऐं उहा जेका माण्हुनि जेका पंहिंजे हर क़िस्म जे जेको आहे कंहिं सां बि न विढ़िया। पर छाकाणि त जॾहिं जान ते अची वञे त पोइ माण्हूअ खे जवाबु ॾियणो पवंदो आहे। सिंधी माण्हू जी तबियत सम्झण लाइ सिंध जी तारीख़ सम्झणु ज़रूरी आहे। ऐं आउं इहा ॻाल्हि मञा थो त कुझु 30-35 सालनि खां वठी 77 खां पोइ हिन मुल्क में मज़हब जे नाले में जेका ऐसा हिकिड़ी ख़ौफ़नाक फाशिज़म
पखेड़ण जी कोशिशि कई पई वञे ऐं हिन वक़्तु सिंध ते बि उन्हनि जी ख़ासि नज़र आहे ऐं सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि में तव्हां ॾिसो त उहे कमु कनि था लाल साईं जे दरगाह में बम फाड़णु कराचीअ में साईं अब्दुल्ला शाह जे मज़ार में बम फाड़णु नूरानी साईं ते बम फाड़णु इहे सभु उहे गुरोह आहिनि जेके सिंध जो अमुन तबाह करणु चाहिनि था। अहिड़े दौर में आउं मुनवर साहब खे मुबारक ॾींदुसि त हू तसवुफ़ ऐं सूफ़ीज़म जे नाले में जेके हीउ प्रोग्राम करे पियो न फ़क़ति हिते थियणु खपनि पर सिंध जे ॿियनि शहरनि में बि थियणु खपनि। अवां यकीन कंदव त के सिंध जा त अहिड़ा शहर आहिनि जंहिंमें अदबी तक़रीबूं थियनि थियूं त उते वार्निंग मिले थी त ख़बरदार का बि औरत आई आहे हिते। त अहिड़े माहौल में असांखे अव्हां जी ॻाल्हि सही आहे त चैलेंज तमामु घणा आहिनि ऐं इन्हनि चैलेंजनि सां मुंहुं ॾियण लाइ असांखे गॾिजी कमु करिणो पवंदो ऐं कमु करण लाइ असांखे वॾी जिदो जी ज़रूरत आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। जूनियर ॼाणण नौजवान असांजो जेको आहे सो पार्टिसिपेंट ॼाणण तव्हां जीअं त नौजवान शख़्स आहियो ऐं तव्हांजो उथण वेहण नौजवाननि सां थींदो हूंदो जिते पढ़ंदा हूंदा उते बि तव्हां नौजवाननि जी सोच खे परखींदा हूंदा त तव्हां कीअं था ॾिसो त असां वटि जेका इंतिहा पसंदी आहे उहा वाक़ई ख़तमु थिए पई असां वाक़ई सूफ़ी माण्हू आहियूं सिंधी माण्हू सूफ़ी माण्हू आहियूं या हींअर जेको हिकिड़ो असां चऊं त हिकिड़ो नओं ट्रेंड असां वटि असांजे सूबे में जेके मदरसा आहिनि मज़हबी जिन में तालीम ॾिनी थी वञे उनजो हिकिड़ो नेटवर्क जेको आहे उहो काफ़ी मज़बूत पियो थिए स्पेशली थरपारकर जे साइड ते ॾाढा मदरसा पिया खुलनि ऐं पूरे सिंध में जेके आहिनि मदरसनि जो हिकिड़ो नेटवर्क आहे उहो ख़ौफ़नाक क़िस्म जो जेको आहे सो हिकिड़ो कमु थिए पियो त उन्हनि जो जेको जीअं चइजे त ग्रेजुएट जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त नौजवान उहो कीअं थो ॾिसे असांजी सिंध खे ऐं उन जा छा रवैया आहिनि। फ़क़ीर साईं जो शेर ज़रूरु अॻियां रखंदुसि। ज़रूरु ज़रूरु। इश्क नाहे चर्चो हिन जो महांगो आहे मुल मिले नथो माल सां सिर जो सौदो सल खण मलामत मर्द थी ही हागामो ऐं हुल ॿारे खण मथे ते इहो कुफर वारो कुल पोइ जानण चंचे उहो थींदी मुल जो क़ीमत पाए न सघे। त अॼु मोटी अचां थो अव्हांजे सवाल ते। सवाल इहो ई जीअं अव्हां कयो पिए त अॼु जो नौजवान तसवुफ़ खे कीअं थो ॾिसे पियो ऐं असांजो जेको मक़ामी माण्हू आहे उन वटि सूफ़ी जो कहिड़ो तसवुरु आहे या सूफ़ी लाइ कहिड़ो ख़्यालु आहे। हक़ीक़त ईअं आहे त पाण यूनिवर्सिटीज़ में बि घुमूं था पाण आम कचहरियुनि में बि घुमूं था मेखाननि ते बि वञूं था सॼी सिंध में हिकिड़ियूं फ़क़ीर जूं वेहकूं कचहरियूं आहिनि जेका इन सॼी सूरत हाल में जीअं मूं ॾिठो आहे त सिंधी माण्हू पंहिंजे ख़्याल में पंहिंजे ज़ात में पंहिंजे उन पंहिंजी वुसत में ॾाढो कुशादो रहियो आहे। ऐं हाणे इन ॻाल्हि खे वरी मां पोइ ते खणी थो वञा त फ़क़ीर जानन चंद साईं हिकु हारी हिकु उन आलम दीन जे घर में जनमु वरितो ऐं जॾहिं फ़क़ीर मेहदी साईं जन वटि फ़क़ीर वियो त आलम दीन घराणे जो माण्हू हुयो त हज़ारे मामला खड़ा थिया ऐं हज़ारे ॻाल्हियूं थी वियूं। तॾहिं ज़ाहिरी ही जेको ख़्यालु आहे इहो ॼण उन दौर में त हिकिड़ी अजीब ॻाल्हि हुई न शेरियूं चड़ा ज़ेवर तिल्क धोती हिकिड़ो नओं लका हुयो माना समाज में हिकिड़ो रंग रतोल सूफ़ी त तॾहिं उहो जेको फ़क़ीर जो जेको कमु हुयो हलंदे 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 पोइ ईअं शाहपुर जान या पोइ मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मेलनि में कचहरियुनि में ॾिहाड़नि में फ़क़ीर जी जेका रहणी कहिड़ी हुई उहा हिकिड़ी उनजो हिकिड़ो पंहिंजो हल्को जुड़ंदो वियो ऐं खोड़ सारियूं चथरूं थियूं खोड़ सारा मामला खोड़ सारियूं किथे ताना किथे मेणा किथे मलामतूं किथे घटि वधि ॻाल्हायो वियो पर फ़क़ीर उनखे माना पंहिंजे मुर्शिद मेहदी जो ॾाज सम्झो पंहिंजे हादी जी बाज सम्झी उनखे अखियुनि ते चुमी चाहियो त ईअं जॾहिं उहो हल्को वधंदो वियो त पोइ हिकिड़ो नओं कम्यून जुड़ियो ऐं पोइ हिकिड़ो इहो ख़्यालु जुड़ियो त बाबा दम इसम धाड़ो हणी अॻुवा कयमि अलाह खे ऐं ईअं पोइ खोड़ सारा हिकिड़ा नवां ख़्याल फ़क़ीर जी शाइरी दर दर ऐं हर घिटी गली हलणु लॻी त उहा जेका जुड़त हुई माण्हुनि जी ऐं उहो जेको ख़्यालु हुयो शुरू में त वाजिबुल क़त्ल जूं तहरीकूं बि हलियूं पर अॼु जो नौजवान आउं ॾिसां थो त माना लाहौती मेलो हुजे या वरसिटीज़ हुजनि या किथे बि
इहा ॻाल्हि करे थो त दम सिम दाड़ो हणी अॻुवा कंहिं महिल खे, या इहा ॻाल्हि करे थो त अंधा अरबुस्तान विया सजन ॾिठो हिते, अंधनि पंध अजाया न हिते ॾिठऊं न हुते, जानण चंचे मत मोगन खां मुंझी वई। त आउं सम्झां थो त इन सॼे सूफ़ी जे इन सॼे शेर खे सिंध पंहिंजे जीअ में जाइ ॾिनी आहे। ऐं सिंध सदाईं जीअं सिंध पंहिंजे वसत में, जीअं पंहिंजे इन ख़मीर में, पंहिंजी हूंद में आलमगिरियत पसंदि रही आहे, सभिनी ख़्याल जे माण्हुनि खे सिंध पंहिंजे जीअ में जाइ ॾिनी आहे, पंहिंजे हंज कयो आहे। ईअं सूफ़ियुनि खे बि सिंध पंहिंजे हंज कयो आहे, ऐं सूफ़ियुनि बि उन सिंध अमड़ सां पाण मल्हायो आहे। ऐं उहे उन्हनि पंहिंजे किरदार सां, पंहिंजे क़दम सां, पंहिंजे उन सॼे उन जेका पंहिंजी कम्यून आहे उन सां गॾिजी अॼु बि साबित क़दम बीठा आहिनि। हाणे मामिलो हिकिड़ो ॿियो आहे, हाणे ख़राबी किथे थी थिए, जीअं अवां चयो त छा तसवुफ़ ऐं हिकिड़े पासे मुलायत आहे, छा सिंध जो माण्हू, सिंध जो जेको असांजो आम सादो माण्हू आहे, छा कंहिं मुलायत जे ज़रब हेठि अची वेंदो, या छा सूफ़ी वारो जेको ख़्यालु आहे, जेका इस्तक़ामत आहे, ऐं जोई आहियां सोई आहियां वारो जेको वड़ आहे उन सां गॾु पाण मल्हाईंदो। हाणे हिन में ॿ मामला आहिनि। हिकिड़ो मामिलो इहो आहे, माज़रत सां असांजे एलीट क्लास जा दोस्त मता नाराज़ थियनि त असांजो जेको एलीट क्लास जो माण्हू आहे न उहो ॾाढो हाइपोक्रेटिक आहे, उहो उन जा रवैया ॾाढा मुनाफ़िकाना आहिनि। ऐं उहो जिथे जिथे उनखे आयो आहे त उन पंहिंजनि मुफ़ादनि खे प्यारो कयो आहे, उन कॾहिं बि जेको आहे सो कंहिं बि मकतब सां बीठो न आहे। त जॾहिं बि फ़िकिर, जॾहिं बि को ख़्यालु, जॾहिं बि का ॻाल्हि वखर थींदी आहे न समाज में, जॾहिं मार्केटिंग थींदी आहे न कंहिं बि फ़िक्र जी, त पोइ ख़राबियूं पैदा थींदियूं आहिनि। ऐं माना हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त सूफ़ी मेलो त कराची में बि मल्हायो पियो थो वञे। अवां खिलो पिया, अवां हिन ॻाल्हि खे सम्झी सघो था त उते आउं ॾिठुमि त जियाला जेको आहे सो गेड़ू वेस पायूं वेठा। सो ठीकु आहे, पीपुल्स पार्टी खे असां इन माना में जेकॾहिं इहे शयूं आणनि था डिस्कोर्स में त इहा सुठी ॻाल्हि आहे, पर हिकु जियालो थी सघे थो, सूफ़ी नथो थी सघे। ऐं सूफ़ी आहे जेको सूफ़ी पंहिंजे फ़िक्र जी, पंहिंजे ख़्याल जी, पंहिंजी आफ़ाक़ियत जी ॻाल्हि करे सघंदो। हिकिड़ी ॻाल्हि त इन माना में जॾहिं बि फ़िक्र, जॾहिं बि ख़्यालु, जॾहिं बि बाज़ार जो वखर थींदो न त पोइ ख़राबियूं पैदा थींदियूं। ऐं असीं साईं मुनवर मैसर साहिब खे माना जस ॾियूं, जेतिरी ॻाल्हि कजे घटि आहे, छो त साईं पाण हिकिड़ी फ़क़ीरी दरगाह सां वाबस्ता आहिनि ऐं पाण साईं गाज़ी गमकुसार सां वाबस्ता आहिनि। साईं सम्झनि था त सूफ़ी पंहिंजी माना में छा आहे। हाणे उन ते वरी अलॻि सेशन हुजनि उनजी आफ़ाक़ियत ते, उनजी उन सॼी उन ख़्याल ते ॻाल्हाइण लाइ। ठीकु आहे, थैंक यू सो सो मच। इहो ई सॼो असां अर्ज़ु रखूं था। मां थोरो साईं जी ॻाल्हि ते थोरो अॻिते वधाईंदुसि। तव्हां जेका नौजवान जी ॻाल्हि कई न, त हीअ जेके मदरसा ठहिया आहिनि उनजो नौजवाननि ते कहिड़ो असरु थो पइजे, उते उहे नौजवान ग्रेजुएट जेके आहिनि बाक़ी सिंध ते कहिड़ो असरु रखंदा। त मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, अॼु जो जेको नौजवान आहे अल्हम्दुलिल्लाह उहो असां वारी पीढ़ीअ खां वधीक अक़लमंद आहे, असां वारी पीढ़ीअ खां वधीक सिंध दोस्त आहे, असांजे पीढ़ीअ खां वधीक तइलीमदान आहे। ही उहे नौजवान आहिनि, ही उहो नसुल अथव जंहिं सिंध खे हिते पहुचायो आहे। 60s में सिंध हुते कोन हुई, 70s में सिंध हुते कोन हुई, 80s 90s में सिंध हुते कोन हुई। ही नसल आहे, असांखे पंहिंजे नौजवाननि ते तमामु घणो फ़ख़ुरु आहे। ही उहे माण्हू आहिनि जंहिं पूरी दुनिया में जॾहिं अॼु कॾहिं किंग चार्ल्स अजरक पायो सिंधी माण्हुनि खे मुबारक थो ॾिए, अॼु कॾहिं जस्टिन ट्रूडो कैनेडा जो सिंधी माण्हुनि खे मुबारक थो ॾिए, त इहो क्रेडिट नौजवाननि खे थो वञे पियो। ऐं ही नौजवान दुनिया ते छाइजी विया आहिनि। सो लिहाज़ा जेका असांखे नाम अच्छा, खणी न इन जे लाइ हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए मनोहर साहब, त जेकॾहिं आउं ऑनेस्टी सां तव्हांखां पुछां त छा असांजी सिंध जो 100% नौजवान छा ईअं आहे, या उहो ॿार जेको इन्हनि सभिनी शयुनि खां, जेको शहरी माहौल खां महरूम आहे या एतिरी तालीम खां महरूम आहे, छा उहो बि इहा ई सोच रखे थो या उहो किथे न किथे भटकी वियो आहे? मां तव्हांखे हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि ॿुधायां मैडम, जेके बि सिंधी नौजवान आहिनि न उनजी पहिरीं प्रायोरिटी सिंध आहे। चाहे उहो जालो हुजे, चाहे उहो को क़ौमी कारकुन हुजे, चाहे उहो केरु बि हुजे, उनजी प्रायोरिटी सिंध आहे। तंहिंजे करे असांखे इन में परेशान थियण जी ज़रूरत न आहे। हलो मेहराणी साहब, तव्हां खां मुंहिंजो जेको आहे सो सुवालु आहे त असांजे इस्लाम में असां वटि जेको आहे सो सहप बर्दाश्त सॼो ऐं हुकूकुल इबाद ते जेको आहे सो तमामु घणो ज़ोर ॾिनो वियो आहे, ऐं सूफ़ीज़म बि जेको आहे सो हुकूकुल इबाद जी ॻाल्हि थो करे। पर हींअर असां जेकॾहिं ॾिसूं त इस्लामी रियासतुनि में असां जेको कुझु हिकिड़ो लकार ॾिसी रहिया आहियूं, जीअं ईरान में औरतुनि जी हिकिड़ी जेका आहे तहरीक पई हले, ज़न ज़िंदगी आज़ादी, त उहा हिकिड़े अहिड़े जेको आहे सो स्टांस सां थी शुरू थिए त हिकिड़ी औरत जेका आहे उहा सिर्फ़ु या छोकिरी नौजवान
उहा पंहिंजो स्काफ जेको आहे सही तरीक़े सां नथी पाए ऐं उन ते उनखे हिकिड़ी पनिशमेंट ॾिनी वञे जंहिंसां औरतूं जेके आहिनि से रस्तनि ते निकिरी अचनि। त इहा कहिड़े क़िस्म जी जेका आहे सा हिकिड़ी सोच आहे जेका इस्लामी मुआशरे में इन क़िस्म जी जेका आहे सा वधे विझे थी। तमामु ख़ूबसूरत ऐं वक़्ताइतो सुवाल आहे। हाणे इते ख़बर थी पए त सिंध किथे बीठी आहे, दुनिया किथे बीठी आहे। इते ख़बर थी पए त सिंध जो तसवुफ़ किथे बीठो आहे, सिंध जी धरती जे ख़मीर मां निकितल सप ऐं रवादारी वारो मादो किथे बीठो आहे, ऐं जेको ॿियूं जेके सोसाइटीज़ आहिनि उहे किथे बीठियूं आहिनि। असांजो सिंधी माण्हू इस्लाम जी जेका असुल गर आहे उनखे पंहिंजो करे थो पियो, ऐं इस्लाम जो बुनियादी तसवुर आहे त अल ख़ल्क़ अयालल्लाह, मख़लूक ख़ुदा जो ख़ानदान आहे। जॾहिं ख़ुदा जो ख़ानदान आहे त तूं केरु त आऊं केरु, तूं ऐं आऊं जो तूं ऐं मां जे विच जी जेका विथी जॾहिं ख़तमु थी वञे त सभई पंहिंजा थी था पवनि, पर हुते ईअं न आहे। इहा का ॿी सूरत आहे इस्लाम जी, उहा बल्कि इस्लाम जी सूरत त असां चऊं ई न, छाकाणि त इस्लाम त ख़ुदि रवादारी जो मज़हब आहे, इस्लाम त ख़ुदि आज़ादी ऐं आजपे जो मज़हब आहे, इस्लाम त ख़ुदि सहप जी ॻाल्हि करे थो ऐं सभिनी खे पंहिंजो जोॻो हक़ु ॾिए थो पियो। त हुते जेका तसवर ऐं तस्वीर असांजे साम्हूं बीहे थी उहा यकीनन न को इस्लाम जी तस्वीर आहे, न को उहा तसवुफ़ जी तस्वीर आहे। हिकिड़ो सूफ़ी माण्हू जेको आहे उनजो ज़हन त इन हद ताईं ज़रखेज़ हूंदो आहे। तव्हां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾिसो त हिकिड़े सख़्तु ज़मीन आहे, सख़्तु हिकिड़ो जेको आहे सो उनजो मथाथिरो सख़्तु आहे, फ़र्श आहे, उन ते को बाल हणो, का बि शइ हणो, उहा एॾे ई फोर्स सां उहा मथे ईंदी, यानी हुनजो रद्द अमल तव्हांजे साम्हूं उभरी ईंदो। पर जेका खेड़ियल धरती हूंदी, जेका ज़रखेज़ धरती हूंदी, उन में तव्हां का बि शइ उछलाए उहा जज़ब थी वेंदी, हो उन साॻे रद्द अमल सां ॿाहिरि कोन ईंदी। त असांजी जेका सिंध आहे, असांजी जेका सिंध धरती आहे, उहा न सिर्फ़ु ज़मीन ज़रखेज़ आहे, हिन मिठे दरिया जी जेका ज़मीन आहे उहा न सिर्फ़ु ज़रखेज़ आहे, पर असांजा ज़हन बि ईअं ज़रखेज़ आहिनि। ऐं का बि शइ, कंहिं बि नफ़रत जो को बि हमिलो जॾहिं असांजे मथां पए थो त असां उनजो जवाबु उन फोर्स सां नथा ॾियूं, बल्कि असां धमाके जो जवाबु धमाल सां ॾियूं था। असां रिएक्शनरी न आहियूं, असां ह्यूमैनिटेरियन ग्राउंड ते सभिनी खे पंहिंजो करणु था चाहियूं, असां कंहिंसां बि विढ़णु नथा चाहियूं। ऐं इहो हक़ीक़त में हिन वक़्तु ऐं हिन सूफ़ी मेले जे हिन प्लेटफॉर्म तां इहो मैसेज ॾींदुसि इवन आलमी धुरियुनि ताईं, जेकॾहिं हिन दुनिया में, हिन यूनिवर्स में, हिन काइनात में अमुन चाहियो था त सिंध जे फ़लसफ़े ऐं फ़िक्र खे पंहिंजो कयो। तव्हांखे समूरी दुनिया में अमुन मिलंदो, आजपो मिलंदो, पंहिंजाइप मिलंदी, छाकाणि त इंसानु घणो भोॻे चुको, इंसानु घणा तजुर्बा करे चुको, इंसानु घणनि जंगियुनि मां गुज़री चुकियो, कई जंगियूं विढ़ी चुको, केतिरा ई किरोड़े माण्हू माराए चुको, ऐं उनखां पोइ बि हुन पंहिंजा हासिल मक़सद जेके आहे उहे हासिल न थी सघिया आहिनि उनखे। हाणे जेकॾहिं अॼु जो जदीद इंसानु चाहे थो त हीअ दुनिया तरक़ी करे, माण्हपे ॾांहुं मोटे, इंसान दोस्ती जो महराज माणे, त हुनखे हुनजे लाइ इहो लाज़मी आहे त पंहिंजी इमामत सिंध जे फ़िक्र खे ॾिए, पंहिंजी इमामत सिंध जे सूफ़ी खे ॾिए, ऐं पंहिंजी इमामत लतीफ़ साईं खे ॾिए, जंहिं चयो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। असां सॼे आलम जी ख़ुशहाली चाहियूं था, असां वटि कंहिंजे लाइ बि वेर कोन्हे को, न ॿोली जे बुनियाद ते, न क़ौम जे बुनियाद ते, न की नस्ल जे बुनियाद ते। असां सभिनी खे पंहिंजो, ऐं तसवुफ़ जो असुलु मर्कज़ी नुक़्तो बि इहो आहे, तसवुफ़ चाहे इहो त सभिनी में पंहिंजे पीढ़ीअ खे परखियो, सभिनी में पंहिंजे महबूब खे पर। सूफ़ी चाहे छा थो? सूफ़ी त हिन धरती ते अमुन थो चाहे, रोज़ा निमाज़ूं ई पिणु चङो कमु, उहे को ॿियो फ़हम जंहिंसां पसी पीढ़ीअ खे, हू उहो ॿियो फ़हम जेको आहे उहो सिंध जे फ़िक्र सां मनसूब आहे। ऐं उनजो असुलु जोहर, उनजो असुलु ख़मीर हिन सिंध जी मिठी धरतीअ ते आहे, जंहिंमें जेकॾहिं वहदतुल शहूद जो माण्हू बि अचे थो, जंहिंजे सर्किल में हिंदू जे अचण जी इजाज़त कान्हे, पर असां मिसाल ॾिसंदासीं साईं मोहम्मद ज़मान लवारी वारे जो, त उनजे सर्किल में हिंदू बि आहिनि त मुस्लमान बि आहिनि। हालांकि वहदतुल शहूद में कंहिं ॿिए मज़हब जे अचण जी ममानियत आहे, जंहिं असुलु इहो नज़रियो आंदो उन वटि ईअं न आहे। पर हिन धरती में जॾहिं उहो साॻियो नज़रियो अचे थो त हुन में अदब बर्दाश्त पैदा थी वञे,
हुन में पंहिंजाइ पैदा थी वञे ऐं आउं सम्झंदो आहियां त इहो मौजज़ो हिन धरतीअ जो हिकु लतीफ़ जे करे आहे, ॿियो सिंधु दरिया जे करे आहे, ॿियो टियों मुंहंनि जे दड़े जे करे आहे, जंहिंजे लाइ मदद अली सिंधी साहिबु चई वियो त उतां को बि हथियार कोन्हे आयो, छाकाणि त असां विढ़नि नथा चाहियूं, असां विढ़नि नथा ॼाणूं, असां सभिनी खे पंहिंजी जीअ में जायूं ॾियणु चाहियूं था। ऐं इहो ई मैसेज हिन सूफ़ी मेले जो बि आहे, इहो ई मैसेज हिननि सॼनि मंच जो आहे, जेके धमाल हणी, जेके प्यार करे, जेके मौसीक़ी सां, जेके शाइरी सां, जेके हिननि फ़िक्र अंगेज़ महफ़िलुनि सां सभिनी ताईं मैसेज पहुचाइनि था। असांखे सॼी दुनिया जा फ़िक्र क़बूल आहिनि, सवाइ झेड़े जे, सवाइ जंग जे, सवाइ बदअमनी जे। असां पुरअमन रहणु चाहियूं था फितरत सां, असां फितरत सां को बि अटकाव नथा करणु चाहियूं, असां पुरअमन रहणु चाहियूं था इंसान सां, हर उन जीव सां जेको असांजे भले में आहे, हर उन माण्हूअ सां जंहिं वटि इज़त आहे, एतिराम आहे। ऐं ही मेला ऐं ही महफ़िलूं उन जो जीअरो जाॻंदो सबूत आहिनि। ऐं यकीनन इहो आवाज़ जेको अॼु हैदराबाद जे हवाउनि मां गूंजे पियो ऐं हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया जे थ्रू, मीडिया 360 जे थ्रू या ॿिया जेके दोस्त हलाइनि पिया, इहो आवाज़ आलमी कुवतुनि ताईं बि पहुचे थो त अॼु सिंधी माण्हू वेही करे छा ते बहस पिया कनि, अॼु सिंधी माण्हू पाण में गॾिजी करे ॻाल्हाइनि छा था पिया, ही केरु आहिनि जेके दावा इहा आहे ऐं इहा हक़ीक़त बि आहे। दुनिया जी फर्स्ट डोमेस्टिकेशन जेका थी आहे उहा हिन सिंध धरती ॾिनी आहे ऐं आउं इहा दावा थो कयां त सुभाणे इहा साॻी सिंध धरती उन अमन वारे आजपे वारे माहौल जी इमामत बि कंदी। महिरबानी। मैसर साहब, तव्हां खां पुछंदसि त असां कीअं सूफ़ीज़म जो फैलाव करे सघूं था, पखेड़ करे सघूं था जो असांजे हर घर ताईं पहुचे। असां हींअर ॾिसूं था त असीं हींअर खणी हिकिड़ो मेलो मचाए वेठा आहियूं, सूफ़ीज़म खे असीं सम्झूं था त शायदि असांजो हिकिड़ो मिज़ाज आहे सिंधी माण्हू जो, पर उन जे बावजूदि बि असांखे फील थिए थो त न, असांखे किथे न किथे अणसहब बि महसूसु थिए थी। असांजे घर में हिकु ॿिए जो, आउं सम्झां थी त ज़ाल मुड़ुस जी ॻाल्हि खे बर्दाश्त कोन थो करे सघे ऐं मुड़ुस खे जेका आहे ज़ाल जी ॻाल्हि कोन थी वणे, भाउ भाउ जी ॻाल्हि खे बर्दाश्त कोन थो, मतिलबु घरनि जे अंदरि, ऑफिसुनि में, स्कूलनि में ऐं ॿारनि जे अंदरि मूंखे त महसूसु थो थिए त न, असांखे अञा वधीक सहब जेका आहे उन जी ज़रूरत आहे। त कहिड़ा तरीक़ा अञा थी सघनि था, छा असांखे पंहिंजे सिलेबस में तब्दीली करणु खपे या सिर्फ़ु हिननि मेलनि सां ई असां कमु हलाए सघूं था? बेसिकली ही जेके मेला आहिनि न, तव्हांखे हिते जेका गैदरिंग, मां बार बार चवंदो आहियां त जेका गैदरिंग तव्हांखे हिते हज़ारनि में थी नज़र अचे, उहा अॻिते हली जॾहिं व्यूअरशिप वञे थी त उहा लखनि में मिलियंस में थी वञे पई। माण्हू उन मैसेज, उहो मैसेज माण्हुनि खे कन्वे थिए थो जेको तव्हां करणु चाहियो था, उहो हिन मेले जे थ्रू कन्वे थिए थो पियो। बेसिकली तसवुफ़ को मज़हब कोन्हे, तसवुफ़ हिकिड़ो रवैयो आहे, हिकिड़ो अहिड़ो इंसानी रवैयो आहे जंहिंमें हिकु इंसान ॿिए इंसान जे वजूद खे तस्लीम थो करे, रिगार्डलेस ऑफ हिज रिलीजन, regardless of his creed, regardless of his everything। तो नस्ल चाहे, जिन्स चाहे, यानी जेका रंग कहिड़ो आहे, कहिड़ी उहो हिक ॿिए खे बर्दाश्त जो नालो ई तसवुफ़ आहे। जेकॾहिं उहो ॾिसो न, ऐं इहो हिकिड़ो मल्टी रिलीजियस फैक्टर आहे। असां नथा चई सघूं मुस्लमाननि जो तसवुफ़, असां चवंदा आहियूं इस्लामी तसवुफ़ आहे, पर असां ईअं नथा चई सघूं त इहो तसवुफ़ हिते पूरो थी वियो, छाकाणि जो हर मज़हब में तसवुफ़ जो हिकिड़ो सेगमेंट आहे। हर मज़हब में जेके माण्हू सुठाई पसंदि आहिनि, जेके माण्हू अमन पसंदि आहिनि, जेके माण्हू भलाई पसंदि आहिनि, जेके माण्हू इंसान पसंदि आहिनि, उहे सभु सूफ़ी आहिनि। ऐं उहे सभई असां इहो था चयूं त सॼी दुनिया जा इंसान उन्हनि में जेकॾहिं हिक ॿिए खां माना तसवुफ़ माना हिकिड़ा ई आहे न, जेकॾहिं तव्हां हिक ॿिए जे वजूद खे तस्लीम कयो था त अॼु न त सुभाणे ज़रूरु कामयाबी तव्हांजी थींदी। तरसो, सबुरु कयो, बर्दाश्त कयो, पर आख़िरकार जेका आहे न, छाकाणि ॾिसो न, इंसानी फितरत आहे न, एनिमल इंस्टिंक्ट त इंसान में आहे न, उहो पंहिंजा रवैया त ॾेखारींदो न। जेकॾहिं हुन में इहा जिबलत न हुजे त पोइ त सॼी शइ खंडु माखी लॻी पइजे, खीर माखी लॻी पइजे न। ज़रूरु इंसान में का अहिड़ी ख़राबी आहे जंहिंखे हुन पंहिंजो पाण ई हल कढियो न, यार मूंखे हुनखे बर्दाश्त करणु खपंदो आहे। ऐं इहो तव्हांखे तसवुफ़ ॾींदो। ऐं तसवुफ़ तव्हांखे को हिकिड़ो ख़ासि मज़हब न ॾींदो, तसवुफ़ तव्हांखे हिकिड़ो ख़ासि रवैयो ज़रूरु ॾींदो। जॾहिं बि तव्हां कंहिं माण्हू में रवैयो ॾिसो, चाहे कहिड़े बि मज़हब जो माण्हू हुजे, जॾहिं तव्हां में इहो रवैयो ॾिसो त हू तव्हांखे चए न साईं मुखां अॻु में तव्हां मानी बि तव्हां मुखां अॻु में खाईंदो, पाणी बि तव्हां मुखां अॻु में पीअंदव, मुंहिंजे अॻियां तव्हां हलंदो, मां तव्हांजे पोयां हलंदुमि, त सम्झो त हीअ सूफ़ी आहे ऐं सम्झो त हाणे मुआशिरो सुधरणु शुरू थी वियो आहे। मदद साहब, जेकॾहिं असां इन ॻाल्हि खे वठूं जेका महसर साहब हींअर ॻाल्हि कई आहे त सहब बर्दाश्त जंहिं बि तरीक़े सां आहे, जंहिं बि रवैये सां आहे, उहो सूफ़ीज़म हिकिड़ो रवैयो आहे। त छा असीं चई सघूं था त असांजो प्रोग्रेसिव सोच रखण वारो हर माण्हू
जेको तरक़ी पसंदि सोच रखे थो, छा उहो हर माण्हू जेको आहे सो असां चई सघूं था त सूफ़ी स्कूल ऑफ थॉट सां जेको आहे सो उहो कनेक्टेड आहे ऐं उन सां उन जूं हिकु जहिड़ायूं आहिनि? आप सम्झां थो त मुनवर साहब हिकु ॾाढी नई सुठी ॻाल्हि कई आहे त तसवुफ़ रवैयनि जो नालो आहे ऐं रवैया माण्हूअ जा जेकॾहिं मुस्बत आहिनि त उहो तसवुफ़ आहे। ऐं सिंधी माण्हूअ जो रवैयो तव्हां ॾिसो त हिकिड़ो शुरूअ खां ई जेको आहे हिकिड़ो मुहबत वारो रवैयो आहे, हथ ॿधणु हर कंहिं सां ऐं कंहिं ते बि उलड़ न करणु। सो इन में ऐं तव्हां तरक़ी पसंदी जी ॻाल्हि कई, तरक़ी पसंदी बि इहा ई आहे त इंसान जे भलाई, इंसानियत जी भलाई ऐं इंसाननि जे भलाई लाइ उहे कमु थियणु खपनि जंहिंमां हिकिड़ो ख़ुशगवार माहौल पैदा थिए। हाणे अॼोको जेको मुज़ाकिरो आहे हिकिड़ो तमामु सुठे तरफ़ वञे पियो, केतिरियूं नयूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, पर हाणे तव्हां ख़ुदि केतिरा सवाल तमामु हक़ीक़त पसंदि कया आहिनि त छा तब्दीली आई आहे? यकीननि तब्दीली आई आहे। आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त अॼु खां जेकॾहिं तव्हां 1960 जी ॻाल्हि कंदो त कंहिं ज़माने में सिंध जो नालो वठणु ॾोहो हो, सिंध जो नालो वठणु ॾोहो हो, हैदराबाद सिंध नालो लिखणु ॾोहो हो, सिंधी ॿोली ख़तमु थी चुकी हुई, कराची सिंध खां अलॻि हुई ऐं सिंध वञण जे क़ैद में जकड़ियल हुई। SDM खां मथे त को सिंधी चढ़ी कोन सघो, हिकु ॿ SDM हुआ, DIG ऐं IG त परे रहिया, पर पोइ कुदरत जी भलाई थी त नौजवाननि जी जिदोजहद जे नतीजे में वञण टुटो ऐं वञण जे ख़ात्मे खां पोइ सिंध हुकूमत बहाल थी ऐं बहाली जे नतीजे में सिंधी वज़ीर थिया ऐं सिंधी नौजवान अॻिते आया, के डिप्टी कमिश्नर थिया, के कमिश्नर थिया, IG थिया, DIG थिया, होम सेक्रेटरी बि पहिरियों दफ़ो सिंधी जेको अब्दुल्ला मेमण थियो। त माना तब्दीली त आहे न, इहा हिकिड़ी तब्दीली आहे। ऐं अॼु जो नौजवान जेको आहे अव्हां सां जेको नारो नारे में थो मिलाए, इहा तब्दीली आहे। पर हिकु तरफ़ तब्दीली हिकिड़ी, हिकु तरफ़ नेकी आहे, ॿिए तरफ़ बदी आहे। इहो नेकी ऐं बदी जो मुक़ाबिलो हलंदो रहंदो। असांखे पंहिंजी राह वठणी आहे। जेके हू चऊं था असीं मज़हबी इंतिहा पसंदी वारा बि कमु कनि था, उहे जीअं तव्हां ॻाल्हि कई मदरसा खोलियो वेठा आहिनि ऐं ॿियो त ठहियो, पर थर में इमदादी कैंप बि खोले था वञी विहनि। पर छा बि हुजे, पर सिंधी नौजवान जो रवैयो, सिंधी माण्हूअ जो रवैयो मुस्बत आहे। उहो वरी बि असां ॾे निहारे थो। इन करे असांखे पंहिंजी जिदोजहद जारी रहणु खपंदी। जीअं असांजो हीउ नौजवान दोस्त ॻाल्हियूं थो करे, इहे बि असांखे ध्यान सां ॿुधणु खपनि, छाकाणि इन्हनि खां नथो इनकार करे सघिजे त असांजी सूरत हाल जेका आहे सा हिन वक़्तु ॾाढी ॾुखी आहे ऐं असीं पाण जेके ज़िम्मेवार आहियूं हालतुनि जा, इहो ख़ुदि हिकिड़ो सुवालु आहे। इन ते मुज़ाकरा थियणु खपनि त असांजो मुआशिरो आया अॻिते पियो वधे या पोइते पियो वधे। तव्हांजी महिरबानी। तव्हां खां वरी बि नौजवाननि जे ई बारे में सुवालु मुंहिंजो हूंदो त असांजो जेको बहिराड़ी जो नौजवान आहे उहो उतां जा जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे कीअं पियो फेस करे? छा उते उनखे को हिकिड़ो जेको एक्सट्रीमिस्ट जेको माहौल मिले थो या जेको स्कूल ऑफ थॉट आहे जेको असांजो मज़हबी, उनखे जेको सूफ़ी माण्हू आहे या सूफ़ी रवैयो रखण वारो असीं चऊं त आम माण्हू, उहो उनखे कीअं थो फेस करे, कीअं उन सां मुक़ाबिलो थो करे ऐं उनजे बदिले में उनखे कहिड़ा जेके आहिनि से ॾुखियायूं पेश थियूं अचनि या हू कीअं थो उन्हनि सभिनी शयुनि खे मुंहुं ॾिए? असांखे इन जे बारे में थोरो ॿुधायो। इहा जेका तव्हां ॻाल्हि कई त असांजो जेको मक़ामी माण्हू आहे या असांजो जेको ॻोठाणो नौजवान आहे उहो बि इन्हनि साॻियुनि मामलनि मां गुज़रे थो। माना नौजवान असां सां जॾहिं वेहंदा आहिनि त पोइ उन्हनि खां ज़रूरु पंहिंजा वालिदीन पुछंदा आहिनि त बाबा इहो सूफ़ियुनि सां वेठा आहियो, ख़ैरु त आहे? सो अॼु बि असांजे समाज में माना उहा जेका सवालिया अखि आहे, सवालिया नज़र आहे, उहा उन सूफ़ी लका ते, उहा सूफ़ी फ़िकिर ते अॼु बि आहे। अॼु बि ॻोठाणा चवंदा आहिनि माण्हू उनखे शक जी निगाह सां ॾिसनि था। हा, हिन माना में त जेको असां वटि तक़लीद पसंदी वारो रुझान रहियो आहे या असां जीअं माना अॼु ताईं बि उन हिकिड़े कालब मां न निकिरी सघिया आहियूं। माना ठीकु आहे, सिंध बाबुल इस्लाम त आहे ऐं सिंध हुज़ूर साईं जे किरदार खां कॾहिं इनकार करे ई नथो सघिजे। हुज़ूर जी इस्तक़ामत खां केरु थो इनकार करे सघे? मौला अली जे किरदार खां केरु थो उन खां इनकार करे सघिजे? पर जेको सिंध जो ॿी शुनाख़्त आहे, जेको सिंधी माण्हू जो जेको सेक्युलर रूह आहे, उनखे हिननि अर्बनाइज़ेशन जी सूरत में हिननि क़ैद कयो आहे। मुख़्तलिफ़ फ़िरका, मुख़्तलिफ़ जेके सेक्ट्स आहिनि, मुख़्तलिफ़ जेके ॿिया मामला आहिनि,
उन में ई ॾाढो असांजे माण्हुनि खे, असांजे साधन माण्हुनि खे ॾाढो फासायो वेठा आहिनि। ऐं असांजो माण्हू अॼु बि इन मामले में इंतिहा दर्जे ताईं, माना एतिरे क़दुरु जो घर जा रिश्ता नाता माण्हू छॾे था ॾियनि, इन हद ताईं हसास आहे मज़हबी मामले में। हाणे इन खे मुंहुं ॾियणु, इन खे इन सां कीअं इन्हनि हालतुनि मां निकिरणो आहे, उहो ईअं ई थी सघे थो त पाण खे हिकु निज सिंधी समाज में निज सेक्युलर मिज़ाज ख़्यालु ऐं सेक्युलर स्कूल ऑफ थाट ऐं सूफ़ी स्कूल ऑफ थाट, जीअं मीर अक़सम, हिन वेहक जो नालो ई मीर अक़सम आहे। माना अक्सर दोस्त चवंदा आहिनि त कलंदर साईं तयारु धारियो हुयो, पोइ कलंदर साईं जी इहा एॾी वॾी ॻाल्हि, ऐं चवंदा ठीकु आहे कलंदर ॿाहिरां आयो, पर कलंदर जी रक़्स खां इनकार कोन था करे सघो। उन दौर में चरबड़ राजा वारे दौर में जॾहिं माना जेकॾहिं हिनखे फाई नथी अचे त हिनखे ॾेई छॾियो, अहिड़े चरबट अंधेर नगरी वारे दौर में कलंदर रक़्स थो ॾे, बेख़ुदी थो ॾे, मन ख़ुदाई जी ॻाल्हि थो करे, इन खां वधीक कलंदर बि कहिड़ी अव्हां जी ख़िदमत करे। त सिंध जो जेको तसवुफ़ आहे उन खे असां हीअं था चऊं त नयुनि शयुनि में ऐं नयुनि मामलनि में अॻुणमो इन करे इहा ॻाल्हि कई त अॼु जो जेको तसवुफ़ आहे या कहिड़ो मकतबे फ़िक्र आहे, उहो हिन माना में बाज़ार जो वखर न हुजणु खपे त जीअं हींअर निज हिकिड़ो क्रिटिकल डिस्कोर्स हले पियो, पाण शयुनि खे सुलझायूं पिया, मामलनि ते ॻाल्हायूं था। साईं मदद अली सिंधी आहे, निज जेको आहे सो कीअं था चओ त इहो बाज़ारी वखर आहे हिन वक़्तु, ऐं हीअं तो उनखे थोरो डिफाइन कयो प्लीज़। ऐं हीअं थो चवां त माना अॼु जो नौजवान जेको आहे, सिंध यूनिवर्सिटी में प्रोग्राम थियनि था, लाहौती मेलो थिए थो ऐं ॿिया खोड़ सारा मामला आहिनि, प्रोग्राम थियनि था, पर मुंहिंजो दोस्त आहे अख़्तर शेख, अक्सर चवंदो आहे मां NGOs में कमु कयो आहे, तव्हां कॾहिं न कजो, पंहिंजे रूह सां हक़ीक़त में पंहिंजी आत्मा जी ख़ुदकशी करणु आहे। सो जॾहिं फ़िकिर हिकु मार्केटिंग जी शइ थी वेंदो आहे न, त पोइ शयूं बिगड़जंदियूं आहिनि। बाक़ी त हाणे सूफ़ी पंहिंजी माना में आफ़ाक़ियत पसंदि आहे। अदा महिराणी असां चवंदासीं त इनखे थोरो जेको आहे सो खोले सम्झाइनि त इन जो छा मक़सदु आहे। असल में छा आहे त बाज़ारी वखर न बाज़ारी वखर कोन्हे को, तसवुफ़ असांजो फ़िक्र आहे। न मां हिकिड़ी मां हिन में एड कयां शइ, मां हिन में इहे चवणु नथो चाहियां, छो त सिंधी इहो तसवुफ़ ई आहे, इहो तसवुफ़ ई आहे जो अॼु बि आउं जोई आहियां सोई आहियां जी ॻाल्हि कयूं था। महिराणी साहिब अञा वधीक हा थोरो तव्हां ज़रूरु हा जी। असल में छा आहे त हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हुजे, साईं अली इज़ार साहिबु साम्हूं वेठो आहे, सिंध लिटरेचर फेस्टिवल हुजे, शेख अयाज़ मेलो हुजे, सूफ़ी मेलो हुजे या लाहौती मेलो हुजे, हक़ीक़ी माना में जिथे बि आर्ट, जिथे बि मौसीक़ी, जिथे बि फ़नून लतीफ़ा जो को बि जोहर प्रोमोट थिए थो, उहो असांजो पंहिंजो जोहर आहे। बिल्कुलु उन जा स्कूल ऑफ थाट थोरे घणे इख़्तिलाफ़ सां थी सघनि था, पर हक़ीक़ी माना में इहे सभई मेला असांजा आहिनि। सूफ़ी मेलो असांजो आहे, लाहौती मेलो असांजो आहे, HLF असांजो आहे, SLF असांजो आहे, शेख अयाज़ मेलो असांजो आहे। इहे सभई जेके बि इहे गॾिजाणियूं थियनि थियूं, छाकाणि त उते थिए छा पियो ॾिसणो इहो आहे न, उते आर्ट खे प्रिविलेज पियो मिले, उते फ़न खे वधायो थो वञे, उते असांजे फ़नून लतीफ़ा जेको हिन धरती जो जोहर आहे, हीअ धरती त बुनियादी तौर ते आहे ई फ़न जी धरती। हिन धरती जे को बि अहिड़ो माण्हू जेको हिन धरती जे ॿाराड़ियुनि में रहे थो पियो, हू जॾहिं सुबुह सां उथे थो, हुनजी अखि थी खुले त पखियुनि जूं लातियूं हुनजे कननि ते पवनि थियूं, हुनजे साम्हूं वणनि जूं डिघूं कतारूं आहिनि, हुनजे साम्हूं आसमान आहे, ख़ूबसूरत आसमान, पखियुनि जूं लातियूं, ख़ूबसूरत वण ऐं हीअ नरम धरती, ऐं हीअ जेका नरम मिटी आहे, जंहिं बि माण्हूअ खे मुयसरु आहे उहो बुनियादी तौर ते फ़नकार त थी सघे थो, दहशतगर्द नथो थी सघे। उहो फ़न जो को बि जलवो हू ॾेई सघे थो, आर्ट खे कंहिं बि नमूने सां इज़हारे सघे थो, पर हू कॾहिं बि वेढ़ाक नथो थी सघे, हू कॾहिं बि ख़ुदकश बमबार नथो थी सघे, छाकाणि त इहो हिन मिटी जे ख़मीर में मौजूदु आहे। मेलो कहिड़ो बि मचाए, उहो हूंदो सिंध जो, हूंदो तसवुफ़ जो। महिरबानी। मैसर साहिब इन जे बारे में तव्हां छा था चओ? जी बिल्कुलु मैडम, मां साईं जी ॻाल्हि बेसिकली साईं जानन चंद साहब बि इहो ई था चवणु चाहिनि, मतिलबु जेका न साईं इहो ई था चवणु चाहिनि, पर मतिलबु थोरो यानी जेका न का फ्रिक्शन थी वञे किथे कंहिं जाइ ते जेका सो जेका साईं ॻाल्हि था कनि पिया महिराणी साहिबु, बेसिकली छा आहे, जॾहिं हिकिड़ी ॻाल्हि जो क्रेडिट साईं सरदार शाह खे ॾियणो पवंदो, कल्चर मिनिस्टर खे, जॾहिं खां साईं आयो आहे तॾहिं खां कल्चरल एक्टिविज़म कुझु ज़्यादा ई थी वियो आहे।
ही सभई मेला मां इन सभिनी मेलनि जो रूबरू शाहिद आहियां, चाहे लाहौती मेलो हुजे, चाहे SLF हुजे, चाहे हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हुजे, साईं असांजे साम्हूं वेठो आहे, चाहे सूफ़ी मेलो हुजे, इन्हनि सभिनी मेलनि जी पंहिंजे पंहिंजे रिसोर्स सां हर को पंहिंजो मेला कंदो हुयो। हाणे उहे सभई मेला गॾिजी कल्चर डिपार्टमेंट पंहिंजे पंहिंजे सिर ते खयां आहिनि, छाकाणि जो कल्चर डिपार्टमेंट सम्झे थी त इहे सभु मेला सिंध जा मेला आहिनि। साईं जी ॻाल्हि 100% सही आहे, जिते रक़्स ऐं मौसीक़ी हलंदी उते तशदुद ऐं उते जेका रुजत पसंदी कान हलंदी। लिहाज़ा सिंधी माण्हू पंहिंजे मिज़ाज ना जॾहिं हाणे हलणु शुरू कयो आहे, असांखे सभिनी मेलनि खे पाण खे खणणो पवंदो। इहे असांजा मेला आहिनि इहे, ऐं उन में ॾिसो काई बि शइ प्यूरीफाई करण जो सर्टिफिकेट बि असां नथा ॾेई सघूं त हीअ शइ प्यूरीफाइड आहे, हीअ इम्प्यूरीफाइड आहे। लिहाज़ा असांखे इहो इंतज़ारु ई करिणो पवंदो त असां कॾहिं उन पॉइंट ते पहुचूं था जंहिं शइ जो असांखे इंतज़ारु आहे, त अलाह करे हिकिड़ो ॾींहुं उहो अचे जंहिंमें पूरी दुनिया चए त वाक़ई यार सिंध खे ॾिसो, सिंध जा माण्हू कीअं था पाण विढ़नि। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे मां हाणे बि अर्ज़ु कयां, जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते खणी ॾिसंदव त तव्हांखे ॿियनि सूबनि जा माण्हू इहो चवंदे नज़र था अचनि त यार जॾहिं इरफाना मलाह जो मसइलो आयो त सिंधी माण्हुनि पाण खे कीअं गॾिजी, मौलवी साहब बि गॾिजी वेठा ऐं जेके माना जेके आहिनि जेके असांजा जेके मॉडरेट दोस्त आहिनि उहे बि गॾिजी वेठा, उन्हनि पाण में कीअं हल करे थो। फलाणो जॾहिं मसइलो आयो, अक्सर करे 50 मसइला ज़रूरु हिकु ॿ अहिड़ा हादसा थिया आहिनि जंहिंजे जॾहिं असां शर्मिंदा आहियूं, पर एतिरा कई इशूज़ थिया आहिनि जेके सिंधी माण्हुनि पाण खे वेही हल कयो आहे। इहो क्रेडिट असां मौलवियुनि खे बि ॾींदासीं त हू बि असां सां हिन ॻाल्हि में आहिनि त सिंध में अमन रहे जेका सो लिहाज़ा जेका न ही मेला सभई असांजा आहिनि मैडम जेका न, ऐं असांखे इनखे जारी रखणु खपंदो आहे। थैंक यू सो मच। आउं आख़िर में सिर्फ़ु 2 अखर चवणु चाहींदसि त असां केतिरनि माण्हुनि खे मेलनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदे ॿुधो हूंदो। थी सघे थो त कुझु अरसो अॻु आउं बि हिते जेतिरा जंहिं मिक़दार में मेला थिया पिए उन्हनि खे शायदि आउं इन ॻाल्हि सां ॻंढी ईंदी हुअसि त इहो सॼो पैसो जेको आहे उहो माण्हुनि जे ग़रीब माण्हुनि जी फलाह ऐं बहबूद ते ख़र्चु थियणु खपे। पर शायदि असां बुख त मिटाए सघूं था, पर माइंड सेट नथा चेंज करे सघूं। ऐं सूफ़ी मेला या जेको असां गॾिजी वेहूं था, फीमेल्स मेल्स असां गॾिजी हिक ॿिए सां इंटरेक्शन कयूं था, ऐं आर्ट कल्चर खे असांजे आर्टिस्ट खे जेका प्रमोशन थी मिले, उहा शायदि असां पंहिंजे माइंड सेट खे तब्दील करण जे लाइ ॿियो को बि रस्तो नथा इख़्तियार करे सघूं। हीउ हिकिड़ो वॾो रस्तो आहे ऐं हीअ सम्झो त हिकिड़ी जिहाद आहे जेका असां सूफ़ी मेलनि जे सूरत में कयूं था। ऐं असां सभिनी खे इन ॻाल्हि ते नाज़ आहे। ऐं महेसर साहब हींअर ॻाल्हि कई त पंजाब खां या ख़ैबर पख्तूनख्वा खां अलावा सिंध में जेकॾहिं असां ॾिसूं त हिकिड़ो नओं कल्चर आहे। तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदसि त मुंहिंजी हिकिड़ी फ्रेंड आई हुई लाहौती मेले में। जॾहिं उन लाहौती मेलो में छोकिरियुनि ऐं छोकिरनि खे गॾिजी बीठल ॾिठो त हुन चयो त पंजाब में इहो इम्पॉसिबल आहे त ईअं छोकिरियूं ऐं छोकिरा गॾिजी ईअं कमु करे सघनि। असांजे मथां त एॾी पाबंदी आहे जो असां ईअं मर्दनि सां गॾिजी उथी वेही नथो सघूं। इहो सिर्फ़ु सिंध जो मिज़ाज ई आहे जो सिंध में असां ईअं वेही सघूं था, ॻाल्हाए सघूं था, उथी सघूं था, नची सघूं था। त तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि ऐं असां सभिनी खे सूफ़ी मेलो जेको आहे उहो मुबारक हुजे।